साईं अॻ में मां रेस गुलण वटि कमु कंदो हुअमि न। आओ साईं रेस गुलण वठी आयो 10 लख रुपयो घोड़ो। आओ साईं हुन मूंखे कढियो नौकरीअ मां पाण कोन छॾियुमि, तव्हां कूड़ ॻाल्हायुमि। हा साईं मूंखे चई राति जो हिन जो ख़्यालु रखजांइ, सॼी राति जाॻजांइ घोड़े जो। हा मां चयुमि सॼी राति सियारो लॻो पियो आहे। मां चयुमि साईं निंड अची वञे को झुटको जे निंड अचई न पोइ हीअं कजां त घोड़े खे खरखुरो हणजां। हा निंड जा झूटा घोड़े खे खरखुरो हणजां। मां चयुमि ठीकु आहे भला। बसि रेस हीअं गुलनि खां घर टपियो। मां चयो भला 2-3 मिंट खट ते वेहां थो। वेठे वेठे साईं मूंखे निंड अची वई। घोड़ो सुबुह जो उथां त घोड़ो हुजे ई कोन साईं। चोर घोड़ो खणी विया। ॾिठुमि त साम्हूं ॿिली बीठी हुजे साईं। हाणे त सियाणप कयमि। ॿिलीअ खे खयमि। ॾिठुमि त साम्हूं रेस अचे थो। ॿिलीअ खे खरखुरो हणणु शुरू कयमि। खरखुरनि रेस आयो। चढ़े घोड़ो खुदल। मां साईं में हे घोड़ो आहे? चढ़े निभागा हे त ॿिली आहे। मां साईं घोड़ो आहे तव्हां अचो सॼी राति खरखुरो हणजा निंड आई। खरखुरो हयो मां खरखुरो हणी हाणे घसी वियो आहे। जॾहिं चंबाणी मूंखे कादर साहब खुद कम ॾिसे थो। खरखरे में घोड़ो सुसाए ॿिली करे छॾी।